अदा सुमेर अदा तो कुर्बान अदा। ओहो नालो सोलो थसे बार नथी अमीरा कब्जो टुटी आ संभाल बाग जेको थियो सो थियो। हाँ दुश्मन वरी भी हमलो करे सके तो तहां बाग संभालियो मां एक दफो इन मसले सां मुंहुं ॾियां। तू छुटे असी आयाऊं न। तू सहेली आहे तोखे कुछ चई भी नथी सगा। हाणे खबर पई सुणी त इज्जत छा छे हूंदी आ। तोखे पानी पी के ये अकेलो छॾे अचण न घुर्जे आ। शहरयार जी नज़रनि में बदनी थी ऐं दिल में किधर महसूस कंदी हली आयसि। पर हू माराए भी सके तो मुंशी के अस्पताल में। न न ये न थींदो। करे सके तो सुणी वटस बहानो मौजूद आ। ॿियो केरु आ मुंशी खां सिवा तुंहिंजो। वञी बचाए मुंशी के। इहो तो डस थी नहीं हाजरा। छो गलत चयो? वाकई सच्ची सहेली आहीं न त बाबा भी तोखे आज़ारियो आ। मूंखे तो तुंहिंजे लाइ सोचणो आ न सुणी। पी खां सिवा जेका मां बेखुदी थी आ न उहा मूंखे ई ख़बर आ। अस्पताल में बगड़ बिगड़े त अस्पताल में तुझो कुछ न बिगाड़ींदो। हूअं भी माण्हू पाण मजबूत आ त दुनिया ताक़तवर हूंदे भी कुछ न बिगाड़े सघंदी। वञा थी पर अरमान नथो लहे। हाणे अरमान छॾ वञ। अरमान में हार जो बाबे से न विड़े आ। माण्हू तंग थींदो त झेड़ींदो न। मुंशी घटि कई आ मेहार सां। कब्जो शहरयार जो आ। माण्हू शहरयार जा त शहरयार थियो न। मूं कब्जो टोड़ायो आ। बिल्कुल शहरयार हो समझबो। कोर्ट में वही कब्जे खिलाफ हाँ वयो होसे समन सुतत न करंदा पर ऐसे छोके त हिदायत कयो न मता लवाए न लवाइंदो। तुझो भाव कत्ल थियो आ। मां शहरयार खिलाफ एफआईआर तो चाहियां। मां चवांस तो यो केस मां पाण डील कंदस। यो कुर्ब कयो हींअर अस्पताल में आहियां। बस पोस्टमार्टम जो इंतजार है। ठीक है मां पहुंचा तो खुद निगरानी कयां तो। थैंक्स। ओके। बेवकूफ़ है मुंशी तव्हां जणन के पोतियूं ऐं चूड़ियूं पाराए बाग जे संभाल ला बिहारी किबला ओचो तो हमलो थियो तू घणा नजर है पलटन का आया छा बिना देर जे माण्हू गॾु कर कब्ज़ो छॾाइणो आ। कोशिश कयूं पिया भोतार साईं। कोशिश न जल्दी माण्हू गॾु कर। चोरीअ लाइ त टोला गॾु थी वेंदा आहियो हींअर कोशिश। हाणे बीठो साईं टाइम था। हेलो शहरयार पियो ॻाल्हायां। बुरी ख़बर आ। अमीर जे कब्ज़े खां बि वधीक जीरे से तव्हां सोचो भी न हूंदो। पोइ ॿुधा न परेशान न कर। अमीर जो भाव कत्ल थियो आ। इहा कहिड़ी बुरी ख़बर आहे मुंहिंजे लाइ। बुरी ख़बर इहा आहे त उहा एफआईआर तव्हां जे ख़िलाफ़ कटजण वारी आ। मुंहिंजे ख़िलाफ़ ब्लैकमेल पियो करीं? मुंहिंजी कहिड़ी हैसियत जो ब्लैकमेल कयां। इतला ॾिनुमि मर्ज़ीअ जा आहियो। मां वेठो आहियां अची गिरफ़्तार करियो। हसीस मेहार गिरफ़्तार नथा करे सघो मूंखे तो धमकियूं ॾी। वधीक पतो पइजी वेंदो आहे मूंखे। धमकी न ॾे रहीम। काॾे मरी वियो रहीम? लगे तो इन जो को धणी साईं ना है सर। इने दिमाग या अक्सर न थिया न सर। छो? सर को भी न हो जंहिंखे चइजे आ। बाक़ी तव्हां छा जे लाइ आहियो? सर मां अटेंडेंट त न आहियां। डॉक्टर आहीं? जी न सर। जेसि ताईं हिन जो वारस न अचे तेसि ताईं दिमाग या एक्सरे लाज़मी आहिनि। फौरन कराए वठो। जी जी सर। छोकिरी मूंखे भी पानी पियार जाए। जी बाबा।
फांसी वियासीं सालुअ मंझां। कीअं बाबा? रैस जी औताक ते वियोसि, कुकड़ू कू लॻी पई, को बि कोन हो, नौकर बि कन कढियो वेठो। रईस काॾे वियो आहे? अमीर जो भाउ क़त्ल थियो आहे, फरियाद बि रैस ते कई अथई। जन्नत हाणे त फ़ैसिलो बि मुश्किल थिए। छो त रैस हूंदो पंहिंजीअ में पूरो, फ़ैसिलो थींदो त बि देर सां थींदो। मेहार वारी ॻाल्हि बि त रहिजी वई। रहंदी कीअं, मां छॾींदोमांसि, फतू त फॾो न त जॾे जो जॾो। ही तने खबर जरका तोखे काथों लॻी? तोखां लॻी आहे ख़बर अॻु में पई, यादि अॼु आई आहे ॻाल्हि। छा यादि आई? ॿुधो त ॿी शादी तो करी। हा कयां थो, आख़िर वरतो आहियां। मर्द ॾिसो, हीरोइनी वात अथसि भगल हलियो आहे ॿी शादी करण। माठ कर खयम न पनर त साही न खणंदी आहे। अच त मुरा के जहिड़ो मुंहुं त सुॼाए रखई, पनर खणंदो मां मुंहुं आहियां। कोड़ीअ जे हथ बदल आहिनि, कोड़ीअ जी ख़बर न थई? हा ख़बर अथम, कोड़ी जाने कम ठाहिण नकी ठाहिण, कंदुसि ॿी शादी। हिकु अखि खिलंदई, ॿी अखि रोंदई, फतू त फॾो न त जॾे जो जॾो। बाबा छॾियो बि हाणे? शादी करे त ॾिस, तोखे ऐं तुंहिंजे ज़ाल खे गिचीअ में रसो विझी खॾे में उछले ईंदसि। कोड़ी जाने कम ठाहिण न की ड्राहिण। हा इहो कम ठाहिण न पर ड्राहिण थियो। कोड़ी कम ठाहे का ठहुकड़ी वठी ॾे त शादी कयां। कॾहिं पंहिंजे फतू जा बि कम ठाहे, सदाई फतू जा कम फिटाईंदी वते। तुंहिंजो बिलो कयां थी, सदायां थी इज़राइल खे, मिलायां थी तोसां। अम्मा हाणे ठहियो। बाबा मज़ाक थो करे, तूं पाणीअ में निकिरी वई आहीं। इन्हनि मर्दनि ते एतबार न कर, वॾा ला अथई। काथे न काथे पराए ट्रांसफर में कुंडियूं लॻाईंदा आहिनि। रन त ॾिस छाटूं थी हाणे, तूं छा बि करे। कौड़ी मां ठाहुकड़ी कुंवार आणींदुसि, उहा अची तुंहिंजे हाथ मुंग डरींदी। सीढ़ियूं वेठियूं आहिनि तुंहिंजे लाइ ठाहुकड़ियूं। वञ त फिथल बसर जहिड़ो मुंहुं त चटणी कनी। जनते थपेस न वात ते कारो, देस न कुती जहिड़े वात ते धक। पंहिंजो वात ॾिठो अथई जीअं भगल वटो। ओ हाँ, बाबो वेचारो घर छॾे वियो, पर हिन माईअ खे माठ न आई। माठ कीअं ईंदी? कोड़ी जाने घर ठाण न की ठाण। शहरयार खान आए? न साईं, साहब शहर विया। तू केरु आहीं? मां संदसि नौकर। मता हवेलीअ में हुजे ऐं तू ग़लत बयानी कंदो हुजे? न साईं, ईमानदारी सां अॻु लिखी आहे। छा बि करे पर पेश थियणो पवंदुसि। सर असीं मेहार लाइ छापो हणूं? ठीकु आहे। राइट सर।
अदा कंपाउंडर ही छा जी दवा है? ये तो खतरनाक सुई आहे। नाग के आंदी आहे हित केर आयो हो लगाएस पियो तो मां पहुंची वियस। या तो पे आयसि? मां की आणंदस मुंहिंजो पीउ आ। गाजन पीर खंड रही खीर। मदद कर पीर हक नबू फकीर। कबूला कबूल आई बकरो मां जागृता क्या थो ऐं चिलो काठिया थो। मां पंहिंजे सभिनी जिननि खे ते घुरायां थो। मूंखे ज़रूर ॿुधाईंदा त सदोरी किथे आ, कहिड़ी कुंड में आ, ज़िंदा आहे या मुर्दा आहे। वण जी पिट न ॾे फ़क़ीर, अॻे ई तव्हांजी ज़बान वही वई आहे। मां कंहिं बि कंधीअ जो न रहियो आहियां। हक 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 गाजन पीर खंड रही खीर। मदद कर पीर हक नबू फकीर। फिक्र न कर सचल, नबू फकीर वॾो पहुतल आ। दुनिया जहान जा जिन ॿधल अथसि। सदोरीअ खे बि सही सालम कुन मां बि कढी ईंदो। हक 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 गाजन पीर खंड रही खीर। मदद कर पीर हक नबू फकीर। ही तावीज़ वठ घर जे ॿाहिरें दरवाज़े वटि पूरे छॾ। मां तोखे सुत ते ॿुधाईंदुसि त सदोरी किथे आ। हाणे तूं वञ। जी सर। हक 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 गाजन पीर खंड रही खीर। मदद कर पीर हक नबू फकीर। हक हक सर घर बंदा शहरियार वांगुर हे भी पट करे या काले विंदो जमीन तने मां भी गोले अच बस गोलण भी घुरजे। अचो जेकॾहिं तुंहिंजो भाउ मारिजी वियो त छा थी पियो? जहिड़े में असां ई मारिजी सघूं पिया। तूं मुंहिंजो वंड फबाईंदे? असीं आहियूं लीडर, भाउ जहिड़ी कुर्बानी को ॿियो ॾींदो? सा कुर्बानी त मिल्कियत फबाइण लाइ ॾिनई। असां सां वंड जो वाइदो कयो अमीर, न त ॾाढो ॾुखियो थींदे। धमकी न ॾे मोहब्बत, मां मुस्तक़बिल जो रेस आहियां हिन ॻोठ जो। रेस थियण खां अॻु दूर थी वेंदे। अहिड़ो न थी मोहब्बत, न संदुसि गिड़गिड़। वंड खपे किसो कोता। वंड सनावला वठी वियो आहे। सनाला वठी वियो आहे? सभिनी जो हिसो? हा, उहो जेको चवंदो नालो छा अथसि ऐं नालो सवलो अथसि, उहो सभु कुझु वठी वियो आहे। उनखे छो ॾिनी? यार आहे तव्हांजो पग मट, मूंखे कहिड़ी ख़बर त हिक ॿिए ते एतबार बि न अथव। न मञे त? न कर के नमक कोट आहिनि, न मञे त मां छा कंदुसि? न मञई त तूं भरींदे। मां छो भरींदुसि? वञी वठोसि, मूं वटि माण्हू शाहिद आहिनि जिन जे साम्हूं रोक गणे ॾिना थी मांसि। ठीकु आहे, गदारी कई त गुम थी वेंदे। गद्दारी ऐं लीडर रांदीगर चओ, रांदीगर। कोर्ट में लाइ कंहिं महिल सॾु थिए बाबा? मां बि त तोसां वेठो आहियां, जज जी मर्ज़ी। अॼु बि सुनवाई मिलंदी शायद? न, छो मिलंदी सुनवाई? सालिया न ईंदो त सुनवाई मिलंदी। सालिया आज़ाद आहे, अॼु ईंदो। अचई तो बाबा सालियो। हेॾी छो थो अचे? अलाए बाबा। सलाम वालेकुम चाचा फतेह मोहम्मद। न चओ मूंखे चाचो। सहुरे खे त चाचो ई चइबो आहे। आयो आहियां राज़ीनामे लाइ। तोसां ठा थियणो ई न आहे। दिली मुंहिंजी यार पचर छॾे, मां सुख जो साहु खणा।
जेस ताईं जन्नत जो निकाह न छड़ीने पचर न छड़ीने साए मां तलाक थो ॾियां इन्ही जन्नत के पोइ त पचर मुंहिंजी तूं छॾी दे न। इहो कोर्ट में लिखी ॾिने। मां लिखी ॾींदुसि ज़ारी कई आहे हेड़ी शादीअ खां अहिड़ो सोन घोरियो जो कन छिने। खर्च भी भरे ॾिने। ख़र्चु छाजो? कोर्टुनि में रुलड़ा ऐं वकीलनि जूं फीयूं। मां चयो मां तव्हां अदालत में अचो। न त बसि कोर्ट पाण निबिरींदी। रईस चयो त मां भरींदुसि। तूं हींअर कोर्ट में लिखी ॾे त पोइ सोचींदुसि। न त फतू त फॾो न त जॾे जो जॾो। हसन तू हाँ छो? तकरार जी तलवार लटके थी ऐं तू हिते आयो आहीं? तुझे लाए? नहीं डोकर मुझे लाए। छो नाराज नहीं जा? न हसन न, तोसां नाराज न आहियां, मूंखे ख़ौफ़ थो थिए। छाजो ख़ौफ़? सभु ख़बर आहे अथई, तॾहिं बि पुछी थो छाजो ख़ौफ़? परवाह न आहे, ज़िंदगी भी हिकिड़ी आहे, मोहबत भी हिकिड़ी आहे। हाजरा वञ हसन, मूं लाइ बि सोच। अदो दिलदार अची वियो त बाइताल मची वेंदो। नहीं तो सकते, मां सिर्फ तोखां पुछण आयुसि। छा? दिल बधी त चवएं। तोसां त दिल बदल आहे, बदल रहंदी हर हाल में, हर हाल में, हर वक़्तु। असां हलनि काॾे? कोरट। कोरट? हा कोरट। कोरट छा जे लाइ? निकाह लाइ। इहा सलाह कहिड़े दुश्मन ॾिनी अथई? दिल, हिन दिल जो मशवरो आहे। न हसन न, मां ईअं नथी करे सघां, न पंहिंजी न हिन घर जी ऐं न ई पंहिंजी मोहबत जी ख्वारी बर्दाश्त नथी करे सघां। माना तोखे मुंशी क़बूल आहे? हसन